अस्सलामु अलैकुम प्यारे वारो, मां तव्हांजो पंहिंजो सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी। जी बाबा, यकीनन सां तव्हांखे इंतज़ारु हो सवाल नंबर 6 ऐं 7 जो एक्सरसाइज़ 1.2 जो। जी बाबा, बिल्कुलु मूंखे बि तव्हां वांगुरु इन शइ जो फ़िक्र हो त जल्द अज़ जल्द वीडियो तयारु थिए जीअं तव्हां ताईं पहुचाए सघां। पुट, सवाल नंबर 6 खे सम्झण जे लाइ ऐं सवाल नंबर 7 खे सम्झण जे लाइ हिन ॿिनि सेटनि जो सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे। जे इहे ॿ शयूं सम्झ में अची वियूं त उमेदु आहे त ॿई सवाल तव्हां बिल्कुलु आसानीअ सां हल करे सघंदा। अचो त पाण सिखूं पहिरीं शइ त मातहत सेट छाखे चइबो आहे। पुट, लफ़्ज़ जेको मातहत आहे इन में ई उन जी माना बिल्कुलु वाज़े थी पई वञे, यानी नंढो। नंढो, पर नंढे सां गॾोगॾु ॿी बि इन में हिकु शर्त रखियलु आहे। जी बिल्कुलु ॿुधाईंदो आहे शर्त। कहिड़ी शर्त आहे बाबा? तव्हांजे साम्हूं ॿ हिकिड़ा मूं सेट लिखिया आहिनि। सेट ए, उन में मेंबर आहिनि 1, 2, 3। सेट ओवर। ॿियो सेट आहे बी सेट, ब्रैकेट 1, 2, 3, 4। जी बाबा, बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। जेका पहिरीं पॉइंट पाण ॻाल्हि कई, मातहत माना नंढो, त बिल्कुलु तव्हांखे ए सेट नंढो अचे पियो नज़र में। जी बाबा, बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। अलमदार, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त साईं, हुन में 3 मेंबर आहिनि, हुन में 4 मेंबर आहिनि, त ऑटोमेटिक 3 मेंबरनि वारो नंढो सेट थी वियो। जी बाबा, बिल्कुलु सही। बाबा, मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी ॿी बि पॉइंट आहे हिन में जेका इंतिहाई अहमियत रखे थी मातहत सेट खे सुञाणण जे लाइ। सिर्फ़ु साइज़ में या मेंबरनि जे घटि हुअण खे ई मातहत सेट कोन चइबो आहे, पर ॿी जेका हिन में अहम ॻाल्हि आहे त यानी ए सेट जा जेके बि रुकन मेंबर आहिनि बिल्कुलु साॻियां उहे बी सेट में हुजनि, त पोइ उहो सेट नंढो वॾे सेट जो मातहत थींदो। अगरि उन्हनि मंझां को हिकिड़ो अंग बि न हूंदो त उहो नंढो सेट त हूंदो, पर मातहत न थींदो। यानी मातहत खे सम्झण जे लाइ ॿिनि शयुनि जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। नंबर 1 त नंढो हुजे, नंबर 2 त उन जो हर रुकन एलिमेंट या पाण मेंबर चऊंसि साॻियो जो साॻियूं उन ॿिए सेट में लाज़मन हुजे। त असांजा जेके 2 सेट लिखियल आहिनि उन्हनि में साॻी शइ गौर करियूं। नंढे सेट में लिखियल आहे 1, त हेठि बी सेट में बि 1 आहे। मथे सेट में लिखियल आहे 2, त बी सेट में बि 2 लिखियल आहे। नंढे सेट ए में लिखियल आहे 3, त बी सेट में लिखियल आहे 3। यानी असांजूं ॿई ॻाल्हियूं बिल्कुलु पूरियूं थियनि पियूं। हिकु त नंढो आहे, ॿियो त हर रुकन उन में मौजूदु आहे। त हाणे असां चई सघूं था ॿई ॻाल्हियूं पूरियूं थियूं। त हाणे असां हिन खे पढ़ंदासीं। ए मातहत सेट आहे सेट बी जो। जेको पहिरियों जवाबु लिखियलु आहे, ए मातहत जी निशानी आहे, हेठां लकीर आहे, ऐं चवंदासीं ए मातहत सेट आहे सेट बी जो। गुड। हाणे तव्हांजे साम्हूं ॿियो डेफिनेशन या ॿी जेका शइ लिखियलु आहे उहा आहे बाला सेट। बाला लफ़्ज़ मां ख़बर पवे थी त उत्तम
या आला या वॾो। जी बाबा, सेटनि जी ॿोलीअ में बाला असां चवंदासीं वॾे सेट खे जंहिंजो को मेंबर ॿिए सेट में न हुजे। त बाला सेट जे हवाले सां 4 ॾिसो जेको एलिमेंट लिखियलु आहे बी सेट में उहो ए सेट में मौजूदु कोन्हे, यानी बी सेट में 4 मेंबर आहिनि जॾहिं त ए सेट में 3 मेंबर आहिनि। त तव्हां ॾिसो हेठि जेको मूं जवाबु लिखियो आहे बी बाला सेट आहे सेट ए जो। मातहत सेट ऐं बाला सेट ॿिन्हिनि जी निशानियुनि जो फ़र्क़ु गौर करियो। ॾिसो बाला सेट जो मुंहुं बी जे तरफ़ खुलियल आहे ऐं मातहत सेट जो ए जे तरफ़ पुठ ॾिनल आहे निशानीअ जी, यानी तव्हां ॿियूं निशानियूं पढ़ियूं हूंदियूं ग्रेटर ऐं लेस देन, यानी हिकु वॾे जी निशानी ॿी नंढे जी निशानी, यानी मातहत वटि असांखे नंढे जी निशानी वांगुरु लिखियलु आहे, उन जे हेठां लकीर आहे त असां पढ़ंदासीं ए मातहत आहे सेट बी जो ऐं हेठियां सेट पढ़ंदासीं बी बाला सेट आहे सेट ए जो। त पुट आउं सम्झां थो तव्हांखे यकीनन चङी तरह सां मातहत सेट ऐं बाला सेट सम्झ में अची वियो हूंदो। त हाणे असां पंहिंजे सवाल नंबर 6 ॾांहुं वेंदासीं जंहिंमें इन्हनि जो ज़िक्र थियलु आहे। अचो त हलूं पाण पंहिंजे सवाल नंबर 6 ॾांहुं। जी बाबा, हाणे असांजो लेक्चर नंबर 5 क्वेश्चन नंबर एक्सरसाइज़ 1.2 जो 6 नंबर ते गौर करियूं। त असांजो सवाल छा थो पुछे? सवाल चवे थो हेठियनि मां कहिड़ा सही या ग़लति आहिनि। नंबर 1 बी सेट नल आहे एम कामा ओ कामा एन। जेकॾहिं बी सेट आहे लफ़्ज़ एम डबल ओ एन जे हर्फ़नि जो। जी बाबा, त इहो बिल्कुलु सही आहे। एम डबल ओ एन जे हर्फ़नि जो सेट असां जदवली तरीक़े में हिकिड़ो ओ लिखंदासीं, अगरि 2 दफ़ा लिखंदासीं त बिल्कुलु ग़लति थी पवंदो, यानी इहो असां ॾिसणो आहे त इहो जदवली बी सेट सही आहे या ग़लति। जी अलमदार, तव्हां सही पिया चओ पुट, बिल्कुलु सही आहे। छो सही आहे बाबा? जी आफ्ताब, सही तव्हां चयो त इहो सही, ॿियो चकर अखर कोन ईंदो, सही पिया चओ, बिल्कुलु सही आहे। त असां हिन जो जवाबु लिखंदासीं सही आहे। अचो त नंबर ॾिसूं। 2 नंबर लिखियलु आहे ए मातहत आहे सेट बी जो। अचो त ॾिसूं त कीअं लिखियलु आहे। चवे थो जेकॾहिं ए सेट उन में लिखियलु आहे 1 कामा 2 ऐं बी सेट जो ॿियो जेको लिखियलु आहे उहो लिखियलु आहे मेंबर 2 कामा 3 कामा 4 कामा 5। जॾहिं त तव्हां हिन खां पहिरीं तव्हांखे सेखारे चुको आहियां त असां मातहत सेट छाखे चवंदा आहियूं। जी, 2 ॻाल्हियूं यादि हुजनि। 1 त नंढो हुजे सेट, नंबर 2 त उहो सभु जा सभु नंढे सेट वारा साॻिए जा साॻिया मेंबर ॿिए सेट में मौजूदु हुजनि। त हाणे असांजो हिकु पॉइंट त क्लियर बि थिए, ए सेट नंढो आहे पर ए जा जेके बि मेंबर आहिनि उहे बी सेट में मौजूदु कोन्हनि, यानी हिकु बी सेट में कोन्हे। ट्रू त आहे, मतिलबु त इहो सेट असांजो बिल्कुलु इबारत जेका लिखियलु आहे सा ग़लति थींदी, यानी ए मातहत सेट न आहे सेट बी जो। त इन जे करे जेका लिखियलु आहे तंहिंखे असां ग़लति करार ॾींदासीं। नंबर 3 जेकॾहिं ए सेट
4, 5, 10 ऐं बी सेट आहे 5, 10, 20 त पोइ ए इक्विवेलेंट सेट आहे सेट बी जे। जी बाबा जी तव्हां पोयां लेक्चर अगरि तव्हां बिल्कुलु सही सभु ॾिठा आहिनि सभु ॿुधा आहिनि त यकीननि सां तव्हां हींअर सुञाणंदा हूंदव, पर जेकॾहिं को मुंहिंजो व्यूअर्स नओं आयो आहे उहो डायरेक्टली ही वीडियो पियो ॾिसे त उनखे यकदमि सम्झ में कोन ईंदो, त उहो वरी मुंहिंजा रहियल जेके लेक्चर आहिनि उहे पोयां तव्हां ॾिसी वठो त उनजे अंदरि मूं बिल्कुलु ब्रीफली चङी तरह सां इक्विवेलेंट ऐं इक्वल यानी बराबरि ऐं हिकु जेतिरनि सेटनि जे बारे में चङी तरह सां सम्झायो आहे त तव्हां उतां बिल्कुलु क्लियर करे वठंदा। जी बाबा जिन मुंहिंजा सभु वीडियोज़ ॾिठा आहिनि त उन्हनि जे अॻियां बिल्कुलु जवाबु क्लियर हूंदो। ए इक्विवेलेंट आहे सेट बी जे। इक्विवेलेंट जे लाइ लाज़मी आहे त जेतिरा बि मेंबर ॻणण जे हिसाब सां ए में हुजनि बी में बि ओतिरा हुजनि, यानी ए सेट जे अंदरि कुल 3 मेंबर एलिमेंट्स मौजूदु आहिनि त ईअं बी सेट में बि कुल 3 एलिमेंट्स यानी मेंबर आहिनि। त हाणे असां चई सघूं था त ए इक्विवेलेंट सेट बी बिल्कुलु सही या ग़लति लिखिणो आहे, यानी इहो असां सही लिखंदासीं। नंबर 4 चए थो जेकॾहिं सेट ए उन में मेंबर आहिनि 0, 1, 2, 3, 5 त बी आहे 6 खां घटि कुदरती अददनि जो सेट। 6 खां घटि कुदरती अददनि जो सेट। जी बाबा सभ खां पहिरीं असांखे गौर करिणो आहे त कुदरती अदद हूंदा कहिड़ा आहिनि। जी जी बिल्कुलु सही पिया चओ, जेके पाण बचपन खां वठी अंग पढ़ंदा अचूं, यानी सिंधीअ में 1 को 2 को 3 को 4 को 5 को ईअं वेंदे लामहदूद ॻणे न सघूं। अंग्रेज़ीअ में 1, 2, 3, 4, 5 लामहदूद यानी ॻणे न सघूं। मतिलबु त कुदरती अदद 1 खां शुरू थींदा आहिनि, पर हिन हिसाब में चवे थो 6 खां घटि कुदरती अदद। अचो त आउं ठाहियां थो सेट, ठाहे लिखी रखियो अथमि तव्हांजे लाइ। बी सेट 1, 2, 3, 4, 5 जॾहिं त मथे सेट में असांखे मिलियो पियो आहे 0, 1, 2, 3 चइनि जो अंग बि कोन्हे 5। हाणे इहे ॿई सेट ॿिन्हिनि ते गौर करे ॾिसो त सवाल पुछे छा थो त ए बराबरि आहे सेट बी जे। वरी बि उहे ई पॉइंट पुट, त पोयां लेक्चर जेके ॾिना आहिनि उन जे बारे में तव्हांखे पढ़ाए चुको आहियां त ए बराबरि सेट बी जे तॾहिं थींदो आहे जॾहिं जेके बि मेंबर ए जा हुजनि साॻिए जा साॻिया सेट बी में बि ओढ़े ई साॻिया मेंबर हुजनि त पोइ बराबरि थींदा आहिनि। त ही 2 सेट पाण में बराबरि न आहिनि। छो न आहिनि? जॾहिं त ए सेट जे अंदरि 0 लिखियलु आहे ऐं बी सेट में 0 मौजूदु कोन्हे। वरी ॿी तब्दीली बी सेट में 4 लिखियल आहिनि जॾहिं त ए सेट में चइनि जो अंग मौजूदु कोन्हे। जॾहिं त तव्हांखे सम्झाए चुको आहियां बराबरि सेटनि जे लाइ अगरि जेतिरा बि सेट में मेंबर हुजनि सभ जा सभ ॿिए सेट में उहे साॻिया ई हुजनि, यानी मथे ए सेट में लिखियल आहे 0, 1, 2, 3, 5 त हेठे में बि हुअणु घुरिजे हा 0, 1, 2, 3, 5 जॾहिं त असां वटि हेठि 0 कोन्हे ऐं वरी हेठां जे हिसाब सां मथे ॾिसूं त 4 कोन्हे, त इहे ॿई सेट पाण में बराबरि नथा थी सघनि। यानी इहा इबारत जेका लिखियलु आहे ए बराबरि सेट बी यानी ग़लति आहे, त असां लिखंदासीं ग़लति। आख़िरी 5 नंबर
जेकॾहिं एक्स सेट बराबरि आहे वाए सेट जे त पोइ एक्स हिकु जेतिरो सेट आहे वाए जे। सही या ग़लति? जी बाबा। अच्छा, तव्हांखे सम्झ में ॻाल्हि कोन आई? सम्झायां थो बाबा, हीअं थो ॿुधायां तव्हांखे। पुट, तव्हांखे मूं सम्झायो आहे पोयां लेक्चर जे अंदरि त बराबरि सेट ऐं हिकु जेतिरे सेट में फ़र्क़ु कहिड़ो आहे। जी बाबा। बराबरि सेट सां चवंदासीं जेके बि मेंबर एक्स सेट में हुजनि उहे साॻिए जा साॻिया मेंबर सेट वाए में हुजनि त इहो एक्स बराबरि थींदो वाए सेट जे बराबरि। पर हिकु जेतिरनि लाइ छा हो? हिकु जेतिरनि जे लाइ हो त अगरि हिकिड़े सेट जे अंदरि टे मेंबर हुजनि, यानी ए कामा बी कामा सी, ऐं वाए सेट जेकॾहिं आहे उन में लिखियलु जे 1 कामा 2 कामा 3, यानी मथे सेट एक्स में ए बी सी हुजे टे मेंबरनि सां ऐं हेठि अंगनि सां, त इहे ॿई सेट पाण में हिकु जेतिरा थी सघनि था पर बराबरि नथा थी सघनि। पर ही जेका इबारत लिखियलु आहे इहा चवे थी जेकॾहिं एक्स सेट बराबरि आहे वाए जे त पोइ एक्स हिकु जेतिरो सेट आहे सेट वाए जे। इन जो मिसाल वरी इहो थींदो अगरि सेट एक्स उन में मेंबर लिखियलु आहिनि 1 कामा 2 कामा 3 ऐं वाए सेट उन में मेंबर आहिनि 1 कामा 2 कामा 3, यानी बिल्कुलु सेम। त हाणे असां चई सघूं था त बराबरि वारी जेका सूरत हाल आहे उहा बिल्कुलु साॻी सेट थी वई। त यानी एक्स ऐं वाए बिल्कुलु पाण में बराबरि सेट आहिनि। वरी जॾहिं असां अचूं था हिकु जेतिरे जी ॻाल्हि ते त एक्स वारे में बि टे मेंबर आहिनि 1 2 3 ऐं वाए वारे में बि टे मेंबर आहिनि। त असां चई सघूं था त इहे सेट ॿई बराबरि बि आहिनि एक्स वाए त हिकु जेतिरा बि आहिनि। यानी इहो बिल्कुलु तव्हां सही सम्झो त जॾहिं ॿ सेट हुजनि ॿिन्ही में मेंबर साॻिया हुजनि त बराबरि अगरि हूंदा त हिकु जेतिरा बि हूंदा। बिल्कुलु तव्हांखे सवाल चङी तरह सां सम्झ में अची वियो हूंदो। उमेदु आहे त असां हाणे पंहिंजे सवाल नंबर 6 ॾांहुं वेंदासीं, 7 नंबर ॾे वेंदासीं। जी बाबा, हाणे असांजो लेक्चर नंबर 5 क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.2 जो 6 नंबर ते गौर करियूं त असांजो सवाल छा थो पुछे। सवाल चवे थो हेठनि मां कहिड़ा सही या ग़लति आहिनि। नंबर 1 बी सेट नल आहे एम कामा ओ कामा एन। जेकॾहिं बी सेट आहे लफ़्ज़ एम डबल ओ एन जे हर्फ़नि जो। जी बाबा, त इहो बिल्कुलु सही आहे। एम डबल ओ एन जे हर्फ़नि जो सेट असां जदवली तरीक़े में हिकिड़ो ओ लिखंदासीं, अगरि 2 दफ़ा लिखंदासीं त बिल्कुलु ग़लति थी पवंदो। यानी इहो असां ॾिसणो आहे त इहो जदवली बी सेट सही आहे या ग़लति। जी अलमदार, तव्हां सही पिया चओ पुट, बिल्कुलु सही आहे। छो सही आहे बाबा? जी आफ्ताब, सही तव्हां चयो त इहो सही, ॿियो चकर अखर कोन ईंदो। सही पिया चओ, बिल्कुलु सही आहे। त असां हिन जो जवाबु लिखंदासीं सही आहे। अचो त नंबर ॾिसूं। 2 नंबर लिखियलु आहे ए मातहत आहे सेट बी जो। अचो त ॾिसूं त कीअं लिखियलु आहे। चवे थो जेकॾहिं ए सेट उन में लिखियलु आहे 1 कामा 2 ऐं बी सेट जो ॿियो जेको लिखियलु आहे उहो लिखियलु आहे मेंबर 2 कामा 3 कामा 4 कामा 5। जॾहिं त तव्हां हिन खां पहिरीं तव्हांखे सेखारे चुको आहियां त असां मातहत सेट छाखे चवंदा आहियूं। जी, ॿई ॻाल्हियूं यादि हुजनि। 1 त नंढो हुजे सेट, नंबर 2 त उहो सभु जा सभु नंढे सेट वारा साॻिए जा साॻिया मेंबर ॿिए सेट में मौजूदु हुजनि। त हाणे असांजो हिकु पॉइंट त क्लियर बि थिए, ए सेट नंढो आहे
पर ए जा जेके बि मेंबर आहिनि उहे बी सेट में मौजूदु कोन्हनि, यानी हिकु बी सेट में कोन्हे, ट्रू त आहे, मतिलबु त इहो सेट असांजो बिल्कुलु इबारत जेका लिखियलु आहे सा ग़लति थींदी, यानी ए मातहत सेट न आहे सेट बी जो, त इन जे करे जेका लिखियलु आहे तंहिंखे असां ग़लति करार ॾींदासीं। नंबर 2, जेकॾहिं ए सेट 4, 5, 10 ऐं बी सेट आहे 5, 10, 20, त पोइ ए इक्विवेलेंट सेट आहे सेट बी जे। जी बाबा जी, तव्हां पोयां लेक्चर अगरि तव्हां बिल्कुलु सही सभु ॾिठा आहिनि, सभु ॿुधा आहिनि, त यकीननि सां तव्हां हींअर सुञाणंदा हूंदव, पर जेकॾहिं को मुंहिंजो व्यूअर्स नओं आयो आहे, उहो डायरेक्टली ही वीडियो पियो ॾिसे, त उनखे यकदमि सम्झ में कोन ईंदो, त उहो वरी मुंहिंजा रहियल जेके लेक्चर आहिनि उहे पोयां तव्हां ॾिसी वठो, त उनजे अंदरि मूं बिल्कुलु ब्रीफली चङी तरह सां इक्विवेलेंट ऐं इक्वल यानी बराबरि ऐं हिकु जेतिरनि सेटनि जे बारे में चङी तरह सां सम्झायो आहे, त तव्हां उतां बिल्कुलु क्लियर करे वठंदा। जी बाबा, जिन मुंहिंजा सभु वीडियोज़ ॾिठा आहिनि त उन्हनि जे अॻियां बिल्कुलु जवाबु क्लियर हूंदो। ए इक्विवेलेंट आहे सेट बी जे। इक्विवेलेंट जे लाइ लाज़मी आहे त जेतिरा बि मेंबर ॻणण जे हिसाब सां ए में हुजनि बी में बि ओतिरा हुजनि, यानी ए सेट जे अंदरि कुल 3 मेंबर एलिमेंट्स मौजूदु आहिनि, त ईअं बी सेट में बि कुल 3 एलिमेंट्स यानी मेंबर आहिनि। त हाणे असां चई सघूं था त ए इक्विवेलेंट सेट बी बिल्कुलु सही या ग़लति लिखिणो आहे, यानी इहो असां सही लिखंदासीं। नंबर 4 चए थो जेकॾहिं सेट ए उन में मेंबर आहिनि 0, 1, 2, 3, 5, त बी आहे 6 खां घटि कुदरती अददनि जो सेट। 6 खां घटि कुदरती अददनि जो सेट। जी बाबा, सभ खां पहिरीं असांखे गौर करिणो आहे त कुदरती अदद हूंदा कहिड़ा आहिनि। जी जी, बिल्कुलु सही पिया चओ, जेके पाण बचपन खां वठी अंग पढ़ंदा अचूं, यानी सिंधीअ में 1 को 2 को 3 को 4 को 5 को ईअं वेंदे लामहदूद ॻणे न सघूं। अंग्रेज़ीअ में 1, 2, 3, 4, 5 लामहदूद यानी ॻणे न सघूं। मतिलबु त कुदरती अदद 1 खां शुरू थींदा आहिनि, पर हिन हिसाब में चवे थो 6 खां घटि कुदरती अदद। अचो त आउं ठाहियां थो सेट, ठाहे लिखी रखियो अथमि तव्हांजे लाइ। बी सेट 1, 2, 3, 4, 5, जॾहिं त मथे सेट में असांखे मिलियो पियो आहे 0, 1, 2, 3 चइनि जो अंग बि कोन्हे 5। हाणे इहे ॿई सेट ॿिन्हिनि ते गौर करे ॾिसो त सवाल पुछे छा थो त ए बराबरि आहे सेट बी जे। वरी उहे ई पॉइंट पुट, त पोयां लेक्चर जेके ॾिना आहिनि उन जे बारे में तव्हांखे पढ़ाए चुको आहियां त ए बराबरि सेट बी जे तॾहिं थींदो आहे जॾहिं जेके बि मेंबर ए जा हुजनि साॻिए जा साॻिया सेट बी में बि ओढ़े ई साॻिया मेंबर हुजनि, त पोइ बराबरि थींदा आहिनि। त ही 2 सेट पाण में बराबरि न आहिनि। छो न आहिनि? जॾहिं त ए सेट जे अंदरि 0 लिखियलु आहे ऐं बी सेट में 0 मौजूदु कोन्हे। वरी ॿी तब्दीली, बी सेट में 4 लिखियल आहिनि, जॾहिं त ए सेट में चइनि जो अंग मौजूदु कोन्हे। जॾहिं त तव्हांखे सम्झाए चुको आहियां बराबरि सेटनि जे लाइ अगरि जेतिरा बि सेट में मेंबर हुजनि सभ जा सभु
ॿिए सेट में उहे साॻिया ई हुजनि, यानी मथे ए सेट में लिखियल आहे 0 1 2 3 5 त हेठे में बि हुअणु घुरिजे हा 0 1 2 3 5, जॾहिं त असां वटि हेठि 0 कोन्हे ऐं वरी हेठां जे हिसाब सां मथे ॾिसूं त 4 कोन्हे, त इहे ॿई सेट पाण में बराबरि नथा थी सघनि, यानी इहा इबारत जेका लिखियल आहे ए बराबरि सेट बी यानी ग़लति आहे, त असां लिखंदासीं ग़लति। आख़िरी 5 नंबर, जेकॾहिं एक्स सेट बराबरि आहे वाए सेट जे, त पोइ एक्स हिकु जेतिरो सेट आहे वाए जे, सही या ग़लति? जी बाबा। अच्छा, तव्हांखे सम्झ में ॻाल्हि कोन आई? सम्झायां थो बाबा, हीअं थो ॿुधायां तव्हांखे। पुट, तव्हांखे मूं सम्झायो आहे पोयां लेक्चर जे अंदरि त बराबरि सेट ऐं हिकु जेतिरे सेट में फ़र्क़ु कहिड़ो आहे। जी बाबा, बराबरि सेट सां चवंदासीं जेके बि मेंबर एक्स सेट में हुजनि उहे साॻिए जा साॻिया मेंबर सेट वाए में हुजनि, त इहो एक्स बराबरि थींदो वाए सेट जे बराबरि। पर हिकु जेतिरनि लाइ छा हो? हिकु जेतिरनि जे लाइ हो त अगरि हिकिड़े सेट जे अंदरि 3 मेंबर हुजनि, यानी ए कामा बी कामा सी, ऐं वाए सेट जेकॾहिं आहे उन में लिखियलु जे 1 कामा 2 कामा 3, यानी मथे सेट एक्स में ए बी सी हुजे 3 मेंबरनि सां ऐं हेठि अंगनि सां, त इहे ॿई सेट पाण में हिकु जेतिरा थी सघनि था, पर बराबरि नथा थी सघनि। पर ही जेका इबारत लिखियलु आहे इहा चवे थी जेकॾहिं एक्स सेट बराबरि आहे वाए जे, त पोइ एक्स हिकु जेतिरो सेट आहे सेट वाए जे। इन जो मिसाल वरी इहो थींदो, अगरि सेट एक्स उन में मेंबर लिखियल आहिनि 1 कामा 2 कामा 3 ऐं वाए सेट उन में मेंबर आहिनि 1 कामा 2 कामा 3, यानी बिल्कुलु सेम, त हाणे असां चई सघूं था त बराबरि वारी जेका सूरत हाल आहे उहा बिल्कुलु साॻी सेट थी वई, त यानी एक्स ऐं वाए बिल्कुलु पाण में बराबरि सेट आहिनि। वरी जॾहिं असां अचूं था हिकु जेतिरे जी ॻाल्हि ते, त एक्स वारे में बि 3 मेंबर आहिनि 1 2 3 ऐं वाए वारे में बि 3 मेंबर आहिनि, त असां चई सघूं था त इहे सेट ॿई बराबरि बि आहिनि एक्स वाए, त हिकु जेतिरा बि आहिनि, यानी इहो बिल्कुलु तव्हां सही सम्झो त जॾहिं 2 सेट हुजनि ॿिन्ही में मेंबर साॻिया हुजनि त बराबरि अगरि हूंदा त हिकु जेतिरा बि हूंदा। बिल्कुलु तव्हांखे सवाल चङी तरह सां सम्झ में अची वियो हूंदो। उमेदु आहे त असां हाणे पंहिंजे सवाल नंबर 6 ॾांहुं वेंदासीं, 7 नंबर ॾे वेंदासीं। जी बाबा, सवाल नंबर 7, सेटनि जे विच में तालुक़ ज़ाहिर करण लाइ ॾिनल निशानियुनि मां मुनासिब निशानी चूंडियो। पहिरियों ब्रैकेट जे अंदरि ॾिनियूं पियूं निशानियूं, बराबरि जी आहे, ॿी मातहत जी आहे, ॿी आहे मातहत न आहे, ॿी जेका ॾिनल आहे उहा आहे बाला सेट जी, उन खां पोइ आहे इक्विवेलेंट यानी हिकु जेतिरनि सेटनि जी, पोइ आहे सब सेट जी यानी मातहत सेट जी। अचो त पहिरियों ख़ाली ॾिसूं, उन में लिखियलु आहे नंबर 1 मेंबर लिखियल आहिनि 5 कामा 10 कामा 15 कामा 20 कामा 25 कामा 30, त ॿिए पासे लिखियल आहिनि 10 कामा 20 कामा 30, यानी 10 20 30 हिन में मौजूदु आहिनि। पहिरें सेट में सभु जा सभु मौजूदु हूंदा आहिनि, त असां चई सघूं था इहो मातहत सेट आहे वॾे सेट जो, त असां निशानी मातहत वारी विधी आहे। उन खां पोइ नंबर 2 उन में लिखियलु आहे 7 कामा 14 कामा 21 कामा 28 कामा 35 कामा 42 कामा 49, यानी 7 जी ज़रब उपत। अॻिते लिखियलु आहे 50 खां घटि, 50 खां घटि यानी 50 जो अंग कोन हूंदो, 7 जे ज़रब उपतुनि जो सेट, इहो बयानी तरीक़े में लिखियलु आहे। 7 जी ज़रब उपतुनि जो सेट अगरि इन पासे पाऊं ठाहियां
त बिल्कुलु साॻियूं सेट ठहंदो, यानी 7, 14, 21, 28, 25, 42, 49। जॾहिं ॿई पासे हिकु जहिड़ा सेट, हिकु जहिड़ा रुक न हुजनि त उहे ॿई सेट पाण में बराबरि सेट ठहिराईंदा। अचो त ॾिसूं सवाल नंबर 3 पॉइंट ते। हिते मेंबर लिखियल आहिनि 7, 5, 8। ॿिए सेट में लिखियल आहिनि 5, 6, 7, 8, डैश 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 डैश, यानी लामहदूद। मतिलबु त इहो सेट वॾो थी वियो। हुन पासे सेट जंहिंमें सिर्फ़ु 3 एलिमेंट आहिनि 7, 5, 8, इहे सभु जा सभु हिन में मौजूदु आहिनि। पर जेको खाॿे पासे खां सेट हूंदो उनखे ॾिसी करे हिते निशानी लॻाईंदासीं त खाॿे पासे वारो सेट वॾो सेट आहे। वॾे खे असां बाला सेट चवंदा आहियूं। बाला सेट आहे सेट 7, 5, 8 मेंबरनि खां। उन खां पोइ असांजो सवाल नंबर 4 ख़ाल जेको आहे हुन में लिखियलु आहे ख़ाली सेट, वरी डैश, अॻियां नल। 0 मेंबर आहे सेट जे अंदरि, यानी इन सेट में अंदरि मेंबर मौजूदु आहे त 0 यानी ही सेट वॾो आहे। ऐं हुन पासे साॼे पासे ख़ाली सेट आहे त असां चई सघूं था 0 सेट बाला आहे ख़ाली सेट खां। 5 नंबर सेट जे अंदरि मेंबर आहिनि A, E, T। जॾहिं त ॿिए सेट में लिखियलु आहे 3, E, A। जी बिल्कुलु तव्हां सही पिया चओ बाबा त इहे इक्वल सेट आहिनि। जी बाबा इक्वल बि आहिनि, पर इक्विवेलेंट में अगरि ॾिसूं त जी इक्विवेलेंट में आहिनि। इक्विवेलेंट लाहो त मेंबर हुजनि तइदाद जे हिसाब सां। पहिरें में बि 3 सेट में आहिनि, ॿिए सेट में बि 3 आहिनि। असां हिते इक्विवेलेंट जो निशानी सिर्फ़ु इन करे विधी आहे जो मथे सवाल जे अंदरि सभु जूं सभु निशानियूं असांखे ख़ालनि जे अंदरि फिल करणियूं आहिनि। त असां चई सघूं था त इहो इक्विवेलेंट सेट आहे। अगरि तव्हां इक्वल सेट करियो तॾहिं बि ग़लति न आहे। उन खां पोइ पॉइंट नंबर 6 सिंध जे सभिनी शहरनि जो सेट। सिंध जे जी बाबा तव्हां बिल्कुलु सही ॿुधाईंदव यकीननि सां। कहिड़ा आहिनि बाबा? अच्छा सखर, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। मीरपुर ख़ासि, टंडो अलायार, जी बाबा लाड़काणो सही। जी बाबा कराची बिल्कुलु, हैदराबाद सही, टंडो आदम, सांगड़, शहदादपुर, टंडो जाम, जी बाबा टंडो अलायार, जी सो यानी जाम आहिनि। मतिलबु त ही सिंध जा काफ़ी आहिनि। हाणे छा थो पुछे 6 में डैश अॻियां सेट में नांस हैदराबाद, कराची ऐं सखर। हमेशह खाॿे पासे वारे सेट जे हिसाब सां असां निशानी विझंदासीं त इहो मातहत थी वियो सिंध जे सभिनी शहरनि जे सेट जो। छो जो इहे 3 नाला आहिनि के बि बिल्कुलु मातहत लिखंदासीं निशानी। असांजो आख़िरी सवाल, सवाल नंबर 7। उन मेंबर आहिनि 1, 2, 3 डैश डैश डैश, यानी कुदरती अदद लामहदूद आहिनि। ऐं हुन पासे लिखियल आहिनि 11, 22, 33। इहे पुट 1, 2, 3 मेंबर आहिनि, ईअं कोन्हे त 2, 4, 6 मेंबर हुजनि। इहो अंग अलॻि अलॻि कोन्हे। 11 इहे 2 कोन्हनि, हिकिड़ो अंग आहे। 22 2 अंग कोन्हनि, हिकिड़ो अंग आहे। 33 इहो हिकिड़ो मेंबर तसवुरु कबो। 11 जो हिकिड़ो मेंबर, 22 जो ॿियो मेंबर, 33 वारो टियों मेंबर। यकीननि सां हीउ जेको सेट आहे कुदरती अदद वारो, इन में इन जेका 3 खां पोइ डैश डैश आहे, इन्हनि जे विच में इहे 3 अखर अंग रुकन मेंबर अंदरि समायल आहिनि। मतिलबु त खाॿे पासे जेको असांजो सेट लिखियलु आहे उहो मातहत आहे, नंढो सेट आहे कुदरती अदद जे सेट जे। जी बाबा बिल्कुलु तव्हां सही पिया चओ त तव्हांजी हीअ जेका एक्सरसाइज़ आहे 1.2 बिल्कुलु तव्हां चङी तरह सां बिल्कुलु सम्झी चुका आहियो। ऐं आख़िरी सवाल हो एक्सरसाइज़ 1.2 जो। बिल्कुलु उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो लेक्चर
चङी तरह सां सम्झ में अची वियो हूंदो। पर जेकॾहिं कंहिं भाउ खे का ॻाल्हि सम्झ में न आई आहे त मुंहिंजा वीडियोज़ जेके बि पोयां हलनि पिया उन्हनि खे गौर सां वरी वराए ॾिसो ऐं पंहिंजी बुक अॻियां रखो। अगरि कंहिं वटि बुक अवेलेबल न आहे त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोर जी वेबसाइट ते वञो। वेबसाइट तां उतां पंहिंजो किताबु बिल्कुलु 6 क्लास जी बुक डाउनलोड करे वठो। तव्हांजो वटि किताबु मौजूदु हूंदो, उन में बि ॾिसो पंहिंजे हिसाब ऐं पंहिंजे हिसाबनि जो प्रैक्टिस कंदा रहो ऐं पाण हल करण जी कोशिशि कयो। सम्झ में न अचे बार बार वीडियोज़ खे डाउनलोड कयो ऐं उनखे ॿुधंदा ऐं ॾिसंदा रहो। तव्हां इन्हनि खे बिल्कुलु प्रैक्टिस में आणियो। जीअं जीअं तव्हां प्रैक्टिस कंदा वेंदा त तव्हांखे यकीननि सां हर ॻाल्हि सम्झ में अची वेंदी ऐं पोइ तव्हांखे ईंदड़ चैप्टर आसानी थी लॻंदो। त तेसिताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह नए चैप्टर सां गॾु वरी जल्द इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी। बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।